कराची जे इलाके मलीर में एक एड़ो फार्म हाउस मौजूद है जैन जलाए मशहूर है त इते अणिठल नजर अचण वारे मस्जिद जो बसर है। उन फार्म हाउस के बारे में घणी ही गालियों और कहानियों उतां जे मुकामी माण्हुनि में मशहूर है, पर कंहिं वटि बि कंहिं ॻाल्हि जो को सबूत न आहे। अॼु असांजी टीम इहो ई पक करण जे लाइ आई आहे त वाकई में इन फार्म हाउस ते का अणिठल कुवतूं मौजूद आहिनि या पोइ इहे सिर्फ़ हितां जे माण्हुनि में मशहूर कयल इहे ॻाल्हियूं आहिनि जंहिंजो मक़सदु हिन फार्म हाउस खां माण्हुनि खे परे रखणु आहे। जी अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां तव्हांजो होस्ट ज़ुहैब ऐं मूंसां गॾु मुंहिंजो को होस्ट मौजूदु आहे जंहिंजो नालो आहे मिसबा। अॼु असां हिते मौजूदु आहियूं मलीर जे हिकु अहिड़े इलाइक़े अहिड़े एरिया में जिते चयो वञे थो त हिकु फार्म हाउस आहे जिते तमामु घणो ख़र्च बि थियल आहे, तमामु घणो एक्सपेंस हिते लॻियल आहे, डेवलपमेंट हली रही आहे, पर अहिड़ी कहिड़ी ॻाल्हि आहे जंहिंजे करे हिते माण्हुनि जो अचणु ख़तमु थी वियो आहे। असां इन सिलसिले में हिते मौजूदु आहियूं। मुंहिंजो को होस्ट ऐं हिते असांजा दोस्त जेके असां सां गॾु कोऑर्डिनेट करे रहिया हुआ, असां उन्हनि सां गॾु ॻाल्हाईंदासीं, उन्हनि खां पुछंदासीं त अहिड़ी कहिड़ी शइ आहे जंहिंजे करे हिते माण्हुनि जो अचणु ख़तमु थी वियो आहे। वाकई फील थो थिए, हिकु ढिढ ज़हन में अची थो वञे त हिन जी वजह छा आहे, मतिलबु छा आहे हिते सम्झो हाणे अॼु खां 10-15 साल पहिरीं असीं बि नंढा हुआसीं त हिते क्रिकेट वग़ैरह कुॾंदा हुआसीं, सही आहे न? ठीकु। तो हिते ई कुॾंदा हुआसीं त ईअं ई बॉल किरी पियो अंदरि किरी पियो त बॉल खणण जे लाइ असीं वियासीं अंदरि जंपण, नंढा हुआसीं थोरो त जंपण ई अंदरि वियासीं तो अंदरि भई बॉल जीअं खयमि त अॻियां जे सफ़ेद पोश में हिकिड़ी माई। तो निज़ाम भाई आप बताएं, आपको कितना अरसा यहाँ पे हो गया है और आप कैसा फील कर रहे हैं कि क्या होता है क्या नहीं होता, और रात के वाक़यात क्या होते हैं यहाँ पे, कुछ बताएंगे हम इस बारे में? तकरीबन 15 से 20 साल हो गए। जैसे अभी भाई ने बताया कि गेम अंदर गई तो बॉल उठाने में ही गया था, तो जब बॉल उठाने लगा तो मैं उसको ऐसे महसूस हुआ किसी ने कमीज़ पकड़ के पीछे से खींची हो। अच्छा, महसूस हुआ ऐसा, झटके से मैंने देखा तो कोई चीज़ नज़र नहीं आई। क्यों ना हम अंदर जाए, हमें भी तो पता चले कि अंदर ऐसी कौन सी चीज़ है जिसकी वजह से यहाँ के इलाका मकबूल इतने ज़्यादा डरे हुए। वो जगह काफ़ी खतरनाक लगती है मुझे। ही ॾिसो, कोशिश हुई जंहिंजी बि कोशिश हुई, तमामु ख़ूबसूरत फार्म ठाहिण जी कोशिशि कई हुई, पर हिते अहिड़ा असरात अची विया जंहिंजे करे माण्हुनि जो हिते अचणु ख़तमु थी वियो आहे। हाणे वजह छा आहे? अच्छा, मैं अंदर घुसा तो मुझे भी कुछ अच्छी सी फीलिंग्स आई है, कुछ आवाज़ें भी आई हैं, जैसे ऐसा लगा है कि कुछ यहाँ पे असरा जैसे। मैं भी जैसे ही गेट खोल के जैसे इन हुआ तो मुझे फील, एक एहसास जिसको कहते हैं वो हुआ यार यहाँ पे वाकई कुछ है यहाँ पे। अंदर जाना चाहिए हमें, आप क्या समझते हैं? हम लोग आप लोगों के साथ इतना तलक आए, सही है, तव्हां सां माज़रत सां गॾु जी अंदरि हाणे असां अची न सघूं था, तव्हांखे वञिणो आहे तव्हां वञो। कामरान भाई और निज़ाम भाई की इस बात के बाद आप क्या कहना चाहोगे कि हमें अंदर जाना चाहिए या नहीं जाना चाहिए? देखें, हम लोग आए तो हैं, इतनी दूर जब आ चुके हैं, हमें ये करना भी, लोगों को बताना भी है। बिल्कुल। तो हम अल्लाह का नाम लेके अंदर जाते हैं, बाकी जो भी होता है देखते हैं। देखिए ये क्या चीज़ है? किसी बाल लगते हैं मुझे किसी औरत के। मुझे भी मतलब इस टाइप की ये फीलिंग हो रही है जी। हे तव्हां ॾिसो था, मतलब हे त असांखे बि का शइ सम्झ में नथी अचे त इहे कहिड़ी शइ आहे, बट मां ट्राए थो कयां पंहिंजी रिस्क ते। ऐं आई थिंक इट्स हेयर्स, ही वार आहिनि। बिल्कुल बिल्कुल सही बोल रही हैं बात। हिते मूंखे कुझु फील थियो आहे जेको किसी चीज़ को हाथ नहीं लगाएंगे। ये देखो पत्थर आया, पत्थर आया, पत्थर आया, पत्थर आया, पत्थर आया।